नाज़रीन बेपासे अहम ख़बर अमां सुल्तानकोट में शेयर कंदा रहूं जिते सुल्तानकोट वेझो ज़मीनी तकरार तां जवाबदार मुबैना तौर मच्छीअ जे तला में ज़हर उछलाए विया आहिनि। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम हयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तला में ज़हर उछलाए छॾियो आहे जंहिं सबबि 70 खां 80 मण मच्छी मरी वई आहे। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर अवां खे सुल्तानकोट मां जुड़िया ज़मीनी तकरार तां जवाबदार मुबैना तौर ते मच्छीअ जे तलाउ में ज़हर उछलाए विया आहिनि। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम आयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तलाउ में ज़हर उछलाए छॾियो जंहिं सबबि 70 खां 80 मण ताईं मच्छी मरी वई आहे। 70 खां 80 मण मच्छी मरी वई आहे। ॻोठ सरदार शोएब ख़ान कोरेजो में जवाबदारनि ज़मीन जी तकरार तां मच्छी जे तला में ज़हर उछलाए विया आहिनि जंहिं सबबि केतिरा ई मण मच्छी जेका उहा मरी वई आहे। सुल्तानकोट वेझो ज़मीनी तकरार तां जवाबदार मच्छी जे तला में ज़हर उछलाए विया। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम हयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तला में ज़हर उछलायो जंहिं सबबि 70 खां 80 मण मच्छी मरी वई आहे। बिल्कुल नाज़रीन ॻोठ सरदार शोएब ख़ान में ही वाक़ियो आहे जिते ज़मीनी तकरार तां जवाबदार मुबैना तौर मच्छीअ जे तला में ज़हर उछलाए विया आहिनि। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम हयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तला में ज़हर उछलायो आहे।